के बदहाल बुख ऐं दुखन में ही माण्हू के ऐशो आराम ऐं सुखन में ही माण्हू 20 ॻोठनि जे अंदरि पाणी मुकमल अची चुकियो आहे। सभिनी ॻोठनि में पाणी आहे, एॾो त पाणी अंदरि वॾो आहे जो हींअर तव्हां पैदल त छुटो पर हेलीकॉप्टर जे अंदरि हली सर्वे कंदो तॾहिं तव्हांखे ॻोठनि जी निशानदेही ॾिसण में ईंदी त हिते ॻोठ हुया। हाणे रुॻो पाणी पाणी तव्हांखे नज़र थो अचे। सभई माण्हू वीचारा ॾिसंदव तव्हां किथे टकरियुनि ते किथे हींअर तव्हां ॿाहिरि हूंदो, हुननि खे खीमूं कोन्हे, हू पंहिंजा कचियूं झूपड़ियूं या काठ या रलियूं टंगे पंहिंजे बचनि खे बचाव करे वेठा आहिनि। अञा ताईं का सहूलियत न मिली आहे। 20 जे लॻभॻि ॻोठ आहिनि जिन में केतिरी वॾी आबादी आहे तव्हां ॾिसो था, पर अञा ताईं को माण्हू न पहुतो आहे, न को हुननि जो मैसेज आयो त आया अचूं था। हुननि खे का ख़बर न आहे। हिते माण्हू अञा ताईं परेशान आहिनि। माल माण्हुनि जा मरी विया आहिनि, माण्हुनि जो वॾो नुक़सानु थियो, माण्हुनि जूं जानियूं ख़तरे में आहिनि, उहे वीचारा परेशान आहिनि। त असांखे का न का रस्तो मिले त असां ॿाहिरि निकिरूं। अच्छा, अञा बि को अहिड़ा माण्हू जेके रिलीफ जो मुंतज़र हुजनि, जेके फाथल हुजनि पाणी में? साईं काफ़ी घर अहिड़ा आहिनि। कुझु पंहिंजो पाणी जो हुन पासे आहे इलाइक़ो आहे, उते सुंबक पीर दरगाह जे नाले सां उते आहिनि 2-3 ॻोठ आहिनि। उहे माण्हू हींअर पंहिंजी मदद पाण पिया निकिरनि। जेको हिते वेचां एतिरो पाणी वेकिरो असां हुते पहुची नथो, छो त न हिते का पुल आहे, न को रस्तो आहे, न का ॿेड़ी आहे, कुझु बि न आहे। हाणे हितां खां असां थाणो आरब खान मां वरी यू टर्न करे मोटी अचूं तॾहिं हुननि ताईं पहुचूं। हाणे असां पंहिंजो हाल इहो आहे, को मोटरसाइकिल जेको पैदल आहे, मोटरसाइकिल पाणीअ में नथी हली सघे। अहिड़ा माण्हू आहिनि वीचारा परेशान आहिनि, जंहिंजी मदद थिए, मदद जे आसिरे अलाह जे आसिरे आहिनि, पर अञा ताईं का मदद न थी आहे। सरकार जे तरफ़ां को बि रिलीफ न मिलियो आहे, न का मिलण जी उमेद कनि था। वॾी महिरबानी।